नाज़रीन, अहम ख़बर आहे आगाह कंदासीं अवां खे। डॉक्टर आसिम हुसैन ऐं ॿियनि ख़िलाफ़ करप्शन रेफरेंस में एहतसाब अदालत में इख्तियारनि वारे दायरे बाबति दरख़्वास्त मंज़ूर कई वई आहे। सिंध हाई कोर्ट रेफरेंस नेब चेयरमैन खे वापस मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो। जस्टिस के आगाह चयो आहे त नई तरमीम अची वई आहे। कानून साज़ी पार्लियामेंट जो हक़ आहे। फारूक नाइक जो चवणु आहे त नई कानून खां पोइ रेफरेंस एहतसाब अदालत जे इख्तियारनि वारे दायरे में नाहे रहियो। एक भेरो ॿीहर नाज़रीन अवां खे आगाह कंदासीं। डॉक्टर आसिम हुसैन ऐं ॿियनि ख़िलाफ़ करप्शन रेफरेंस में एहतसाब अदालत जी इख्तियारनि वारे दायरे बाबति दरख़्वास्त मंज़ूर कई वई आहे। सिंध हाई कोर्ट रेफरेंस नेब चेयरमैन खे वापस मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो। जस्टिस के आगाह चयो आहे त नई तरमीम अची वई। कानून साज़ी पार्लियामेंट जो हक़ आहे। फारूक नाइक जो चवणु आहे त नई कानून खां पोइ रेफरेंस एहतसाब अदालत जी इख्तियारनि वारे दायरे में नाहे रहियो।